Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. इरसा चवे थी त 45 MFA पानी समुंड में ज़ाया थिए थो जेको सरासर कूड़ आहे। इरसा परवेज़ मुशर्रफ वारी तासुबाणी ॿोली ॻाल्हाए रही आहे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खुड़ोजी पार्टी अॻवाननि सां गॾु कोटली बैराज वटि सिंधु दरिया जे सुकल पेट में प्रेस कॉन्फ्रेंस। निसार खुड़ो चयो त तोनसा ते 1,33,000 क्यूसिक पानी हो त असां वटि रुगो 1,01,000 क्यूसिक पानी पहुतो। सिंधु जे पेट में प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मक़सदु दुनिया खे ॿुधाइणु आहे त सिंधु में वारी उॾामी रही आहे। सिंध जे अवाम खे बुख ऐं बदहाली जो शिकार बणायो पियो वञे। सिंधु दरिया ते पहिरियों हक़ सिंध जो आहे ऐं हक़ वठण लाइ सिंध जो अवाम साथ ॾींदो। दरियाई वहकरनि में वात वारी इरसा जी दावा बावजूद सिंध के हिस्से जो पानी न मिलियो। गुड्डू बैराज वटि 65, सखर बैराज वटि 35 ऐं कोटली बैराज वटि 60 सैकड़ो फुट बरक़रार। सिंध जे आपाशी वज़ीर इरसा जी पधराई खे खिल जोॻो करार ॾेई छॾियो। सोहेल अनवर सियाल चयो त सिंध जे बैराजिस खे अञा ताईं पानी न मिलियो। सिंध में पानी पहुचण बाद इरसा जी दावाउनि खे सही मञियो वेंदो। 91 जे मुआहिदे तहत पानी मिलंदो ऐं सभु हिक जेतिरी खोट बर्दाश्त कंदा त कंहिंखे बि शिकायत न हूंदी। पंजाब में पानी की निगरानी लाइ इंस्पेक्टर्स मुक़रर कया वञनि। सिंध हुकूमत टेलीमेट्री सिस्टम ते बेतराज़ नाहे कयो। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सोहेल अनवर सियाल चयो त इहो तासुर ग़लति आहे त सिंध में ताक़तवर धुरियुनि खे पानी मिले थो। टंडोल हयार में ॿियनि आबाद गारनि जूं ज़मीनूं बंजर करे फरियाल टालपुर जी ज़मीन खे पानी ॾियण वारी वायरल थियल वीडियो कूड़ी आहे। वीडियो वायरल कंदड़ वकील ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। राइस कैनाल ते बिलावल भुट्टो ज़रदारी जी ज़मीन आहे, उहो कैनाल बि बंदि आहे। दादू कैनाल ते वॾे वज़ीर मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ऐं मुंहिंजूं ज़मीनूं आहिनि। उते बि ॿ ॾींहं अॻु ताईं ज़रई मक़सदनि लाइ पानी न ॾिनो वियो हो। इम्तिहाननि लाइ 40 सैकड़ो निसाब घटाए छॾियो आहे। हिन साल इम्तिहान ज़रूरु थींदा। इम्तिहान बिना को बि शागिर्द पास न थींदो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त शागिर्दनि जी शिकायत जाइज़ आहे त तालीमी इदारा बंदि हुअण करे कोर्स मुकमल नाहे थी सघियो। तंहिं करे 9 ॾहीं जा इम्तिहान रुगो कंपल्सरी मज़मून ऐं रियाज़ी जा कया वेंदा। इंटरमीडिएट में रुगो 4 कंपल्सरी मज़मूननि जा इम्तिहान वरिता वेंदा। ओ लेवल जा ख़ुसूसी इम्तिहान 26 जुलाई खां शुरू थींदा। मैट्रिक ऐं इंटर जा इम्तिहान 10 जुलाई खां पोइ वठण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शफ़क़त महमूद चयो त इम्तिहाननि जी तयारी लाइ 9 ऐं 10 जा क्लासिस खोलिया वेंदा, पर उस्तादनि जी वैक्सीनेशन लाज़मी हूंदी। जेको ऑफिसर सियासतदाननि जी ग़ुलामी करे उहो नौकरी करण जे लाइक़ नाहे। सरकारी ऑफिसर ते असरअंदाज थींदड़ चूंडियल नुमाइंदो सादिक ऐं अमीन नथो रहे। सिंध हाई कोर्ट सखर में घोटकी जे अॻूणे म्यूनिसिपल चेयरमैन असगर शाह केस जी नज़रसानी दरख़्वास्त जे ॿुधणी दौरान जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ जा रिमार्क्स जाम इकरामुल्ला धारेचो बाबति रिमार्क्स वापसि वठण जी इस्तदारत। जस्टिस आफ्ताब गोरड़ चयो त असां कंहिं बि सियासतदान लाइ नाहे चयो। एंटी करप्शन जे सर्किल ऑफिसर पाण मञियो आहे त सियासतदाननि वटि वञी नियाज़बंदी कई आहे। अदालत खे आगाही ॾींदे एंटी करप्शन खाते जे डिप्टी डायरेक्टर चयो त मामले जी जांच शुरू कई त रीडर खे हटायो वियो। जांच ऑफिसर मुक़ररु कयो त उनखे बि हटायो वियो। हाणे मूंखे बि हटाइण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। मुनीर खुड़ो जे बयान ते अदालत तरफ़ां सिंध सरकार ते कावड़ जो इज़हार। धुरियुनि जा दलील ॿुधण बाद दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। चीफ सेक्रेटरी लाॻापियल खाते जे सेक्रेटरी सां मुशावरत बिना ऑफिसर्स बदिली नथो करे सघे। सेक्रेटरी स्कूल्स एजुकेशन सां सलाह मशवरनि बिना सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो चेयरमैन कीअं बदिली थियो। सिंध हाई कोर्ट तालीम खाते में भर्तियुनि बाबति कार्रवाई 6 महीननि में मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। हेडमास्टरनि जी ॿीहर टेस्ट वारो अमल 45 ॾींहनि में मुकमल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट पंहिंजे हुकुम में चयो आहे त ईंदड़ बजट में इंडोवमेंट फंड हिकरम मां वधाए 2 अरब रुपया कया वञनि। सूबे में अपग्रेड थियल स्कूल जी बजट जा तफ़सील पेश कया वञनि। अदालत तालीम खाते जे शोबन रिफॉर्म सपोर्ट यूनिट M&A ऐं स्पेशल इनिशिएटिव प्रोजेक्ट जा फंड्स बि तफ़सील तलब करे वरिता। समूरनि DOs स्कूल्स ऐं कॉलेजिस जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराए रिपोर्ट पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज दादू खे टेक्स्ट बुक बोर्ड जा समूरा मामला ॾिसण जो बि हुकुम ॾेई छॾियो। बदकिस्मती सां हुकूमतूं तब्दील थियण सां नैब जे रवैये में बि झुकाव अची वेंदो आहे।
केतिरनि ई केसिस में नैब अपील बि दाख़िल कराइण खां इनकार कयो आहे। मुख़ालिफ़ खे नैब में फासायो वेंदो आहे। असां ई तव्हां सभु नैब जी गैर जानिबदारी ॼाणूं था। सुप्रीम कोर्ट में ख़ुर्शीद शाह जी ज़मानत दरख़्वास्त ॿुधणी दौरान जस्टिस तारिक जा रिमार्क्स। अदालत ख़ुर्शीद शाह जे ॿिन्ही घर वारनि खे तलब करे वरितो। संदसि पुटु फ़ारूक शाह, सूबाई वज़ीर अवेस कादिर शाह सूदो ॿियनि जवाबदारनि खे बि पेश थियण जो हुकुम। अदालत चयो त जिन जवाबदारनि खे ज़मानत मनसूख़ी जा नोटिस जारी थिया आहिनि उहे सुभाणे अदालत आॾो पेश थियनि। वफ़ाक़ी सरकार शहबाज शरीफ़ खे परॾे वञण जी इजाज़त ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त वापसि वठी छॾी। शहबाज शरीफ़ जे वकील तरफ़ां तौहीन अदालत जी पैरवी न करण जी ख़ातिरी। सुप्रीम कोर्ट पंहिंजे रिमार्क्स में चयो त शहबाज शरीफ़ खे जहिड़े नमूने रिलीफ ॾिनो वियो उहो कंहिं लाइ बि मिसाल नथो बणिजी सघे। ॿुधणी दौरान जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो त शहबाज शरीफ़ जो केस ख़ुसूसी तौर या सिस्टम तहत मुक़ररु थियो। रिकॉर्ड मूजिबि हिक ई ॾींहं में एतिराज़ ख़तमु करे केस ते ॿुधणी कई वई। हुकूमती वकील खे हिदायतूं वठण लाइ रुॻो अधु कलाकु ॾिनो वियो। लाहौर हाई कोर्ट इहो बि न पुछियो त शहबाज शरीफ़ जो नालो कहिड़ी लिस्ट में आहे। अदालत हुकुम ॾिनो त ॿुधायो वञे त केतिरनि ई केसिस में हिकु तरफ़ो रिलीफ ॾिनो वियो। छा आम तौरु अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो जारी थी सघे थो जीअं लाहौर हाई कोर्ट कयो? सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ़ जो नालो अञा ECL में शामिल आहे। शहबाज शरीफ़ हाई कोर्ट मां पंहिंजी पिटीशन वापसि वरिती हुई। तंहिं करे फ़नी लिहाज़ खां सुप्रीम कोर्ट में हुकूमत जी अपील जी ज़रूरत ई ख़तमु थी वई। अपील जो मक़सदु अॻु ई पूरो थी वियो। पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण लाइ 12 मुआहिदा। करप्शन रोकण लाइ सहकार बाबति यादाश्तनामे ते बि सही। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं ताजिक सदर इमाम अली रहमान विच में वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म हाउस आमद ते ताजिक सदर खे गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो वियो। मुलाक़ात बाद ताजिक सदर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वज़ीर आज़म तरफ़ां ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में बहितरी इंतहाई अहम करार। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त वालरल कश्मीर बाबति 5 अगस्त वारो फ़ैसिलो वापसि न थियण बावजूदि भारत सां वापार करणु कश्मीरियुनि जे रद सां गद्दारी हूंदी। एक तरफ़े क़दम जी वापसी ताईं ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा मामूल ते नथा अची सघनि। अमरीकी फ़ौज जी वापसी खां अॻु अफ़गानिस्तान में इस्तेहकाम ऐं पुरअमन सियासी हल ज़रूरी आहे। अफ़गानिस्तान में अहिड़ी हुकूमत हुजे जेका दहशतगर्दी खे रोके सघे, ॿी सूरत में वरी दहशतगर्दी पखिड़िजी सघे। इमरान ख़ान अमीरुनि खे एमनेस्टी स्कीम ॾियण बाद ग़रीबनि खां टैक्स वठी अवाम दुश्मनी जो सबूत ॾेई छॾियो। PP चेयरमैन जी वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद। जारी थियल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बजट में घटि आमदनी वारो तबिको इमरान सरकार जे निशाने ते आहे। PTI हुकूमत ॾाढा टैक्सिस लॻाए पघारदार तबिके ते मुआशी भार विझणु घुरे थी। पीपल्स पार्टी आम माण्हुनि खे मुआशी तौरु कुचलण वारी साज़िश नाकाम बणाए छॾी। सिंध हाई कोर्ट कुतनि खे वैक्सीनेट करण वारी मुहिम बाबति अॻुभराई रिपोर्ट तलब करे वरिती। रोलू कुतनि जे आज़ार ऐं वैक्सीन जी अदम फ़राहमी वारे मामले ते ॿुधणी दौरान एडिशनल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट पेश। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध में 8 सालनि खां पोइ कुतनि खे वैक्सीनेट करण बाबति कानून साज़ी थी। इंतिहाई ॾुखियाई सां इहो कानून ठहियो आहे। कुता पकिड़े रहिया आहियो या वैक्सीनेशन कई पई वञे। एडिशनल सेक्रेटरी अदालत खे आगाही ॾींदे चयो त कुतनि खे वैक्सीनेट कयो पियो वञे। कानून साज़ी बाबति 2 हफ़्तनि में नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। अदालत रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। कैंटोनमेंट बोर्ड्स खे बि मुहिम जारी रखण जो हुकुम। अदालत हेल्पलाइन फ़ाल न थियण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त सेक्शन ऑफिसर खे नंबर यादि न आहे त आम माण्हुनि खे कीअं यादि हूंदो। छा माण्हू नंबर खीसे में खणी घुमनि। लोकल गवर्नमेंट खाते खे रोलू कुतनि जे ॾाढनि वारनि वाक़िअनि बाबति हेल्पलाइन फौरी फ़ाल करण जो हुकुम। SHOs स्ट्रीट क्राइम ते कंट्रोल कनि न त घर लिया वञनि। कराची पुलिस जे सरबराह स्ट्रीट क्राइम वधण ते 3 थाणनि खे तनबीही नोटिस जारी करे छॾिया। नोटिस में एडिशनल IG कराची इमरान याकूब चयो आहे त शहर में 50% स्ट्रीट क्राइम्स नोटिस मिलियल थाणनि जे हदनि में थी रहिया आहिनि। SHO खे 15 ॾींहनि अंदरि स्ट्रीट क्राइम ऐं मनशियात जो कारोबार ख़तमु करण समेत कारकर्दगी बहितर करण जी हिदायत। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में ड्रामे जी शूटिंग दौरान फायरिंग, 7 ॼणा ज़ख़्मी।
पुलिस ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। फायरिंग कंदड़ सिक्योरिटी गार्ड गिरफ़्तार। कंहिं खां डिॼण जी का बि ज़रूरत नाहे। जजिस खे कंहिंजे बि दबाव में अची फ़ैसिला न करणु घुरिजनि। सिंध हाई कोर्ट सखर जे जज जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ जो अलविदाई तक़रीब खे ख़िताब। जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ चयो त मूं समूरा फ़ैसिला क़ानून पटांदड़ ऐं अल्लाह खे हाज़िर सम्झी कया। ॿियनि जजिस खे बि मशवरो ॾिनुसि त फ़ैसिला ॾियणु वक़्तु कंहिं खां बि न ॾिजणु घुरिजे। डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ जे मान में कोठायल अलविदाई तक़रीब दौरान वकील अॻवाननि तरफ़ां शिरकत। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में वापदा मुलाज़िमनि जा हेस्को में निजी CEO जी मुक़ररी ख़िलाफ़ मुज़ाहिरा। हेस्को में मुलाज़िमनि तरफ़ां CEO सूदो ॿियनि ऑफिसर्स जी तालाबंदी। वापदा हाइड्रो यूनियन जे सॾ ते मुज़ाहिरो। निजी CEO जी मुक़ररी वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं तहरीक जारी रखण जो चिताब। सिंध हाई कोर्ट हैदराबाद हेस्को में निजी CEO जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते पेप्को बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पानी ऐं बिजली वज़ारत खे नोटिस जारी करे छॾिया। हेस्को इंजीनियर तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त वफ़ाक़ी काबीना हेस्को चीफ जी मुक़ररी लाइ सीनियर ऑफिसर्स खे नज़रअंदाज कंदे निजी शख़्स खे CEO मुक़ररु कयो आहे। अदालत धुरियुनि खां 8 जून ताईं जवाब तलब करे वरितो। अप्रैल जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट तहत बिजली 44 पैसा फ़ी यूनिट सस्ती करण जो ऐलान। नापरा जो चवणु आहे त बिजली सस्ती थियण सां वाहिपेदारनि खे 4 अरब 40 करोड़ खां वधीक फ़ाइदो थींदो। अप्रैल जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट तहत बिजली 87 पैसा फ़ी यूनिट सस्ती थियणी हुई। कराची के इलाइक़े क्लिफ्टन में बहरिया आइकन टावर वटि किरेकर धमाके में हिकु सिक्योरिटी गार्ड ज़ख़्मी। पुलिस जांच शुरू करे ॾिनी। बम डिस्पोजल स्क्वाड बि तलब। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार 2 जवाबदार किरेकर उछलाए फ़रार थी विया। सिक्योरिटी गार्ड मुनीर ज़ख़्मी थी वियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची में आइकन टावर लाइ ज़मीन जी मुबैना गैर क़ानूनी अलाटमेंट वारे रेफरेंस में जवाबदारनि जी हाज़िरी खां मुस्तक़िल छूट वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में बहरिया टाउन जे मालिक मलिक रियाज़ सूदो ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ रेफरेंस ते ॿुधणी। फारूक एच नाइक जवाबदारनि जी ताज़ी मेडिकल रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। संदसि इस्तदा मंज़ूर थियण बाद जवाबदारनि जा बयान वीडियो लिंक ज़रिए रिकॉर्ड कया विया। सिंध में कोरोना टेस्ट वरतल सैंपल्स में 72% सैंपल्स में ॾखण अफ्रीकी वायरस बीटा हुअण जो इंकशाफ। बरतानवी वायरस अल्फा 18% ऐं ब्राज़ीली वायरस गामा 8% मौजूद हुजण जी तस्दीक। कराची यूनिवर्सिटी के केमिकल ऐं बायोलॉजिकल सेंटर सेहत खाते के आगाह करे छॾियो। वायरस की पखेड़ रोकण लाइ असराइता कदम खणण जी सिफारिश। सिंध में निजी स्कूल के स्टाफ ऐं उस्तादनि खे कोरोना वैक्सीन लगाइण जा तफ़सील तलब। DG प्राइवेट स्कूल्स तरफां जारी कयल सर्कुलर में निजी स्कूल के उस्तादनि इंतजामी अमलदारनि ऐं मुलाज़िमनि जा तफ़सील पेश करण की हिदायत। सर्कुलर में हिदायत कई वई आहे त निजी स्कूल्स में वैक्सीनेशन जा तफ़सील रोज़ानो बुनियादनि ते मुहैया कया वञनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हिन बुलेटिन मां फ़िलहाल एतिरो ई। इते वठंदासीं शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ प्रोग्राम ॾिसी सघंदा ओपिनियन विद